अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़ीक़त न्यूज़। नादरीन, तव्हां सां आम ख़बर शामिल कंदा हलूं। नोशहर फिरोज़ खां, जिथे मिठाणी वेझो ॻोठ मियाणी में ॿिनि भाइरनि अमीन ऐं गुलाम मुस्तफ़ा जे विच में ॿारनि जे जहिड़नि तां जहिड़ो थी पियो, जंहिंमें लठियूं ऐं कुआड़ियूं ऐं सरोटा लॻण करे अमीन मला, गुलाम अब्बास मला, गुलाम मुस्तफ़ा मला, नदीम मला ऐं सईद मला सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे मिठाणी अस्पताल आंदो वियो, जिथे वॾे भाउ अमीन मला जी हालत गणती जोगी हुअण करे नौशहर फिरोज़ रेफर कयो वियो आहे, जॾहिं त मिठाणी थाणे ते ॿिन्ही धुरनि जी रिपोर्ट दाख़िल करे धकियुनि खे इलाज जा लेटर ॾिना विया आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। उन सिलसिले में मिठाणी थाणे ते राब्तो करण ते SHO सिद्दीक़ ॿुधायो त फ़रियादियुनि जो फ़रियाद दाख़िल करे खेनि इलाज लाइ लेटर ॾेई छॾिया आहिनि ऐं वधीक जांच कयूं पिया ऐं सर्टिफिकेट अचण बैदि FIR दाख़िल कई वेंदी। रिपोर्ट करे आहे ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, हक़ीक़त न्यूज़, नौशहरो फिरोज़।